आगा की अवां खे अहम ख़बर है। घोसपुर में दुरानी मार्ग के कचे में मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस पारां धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। 3 धाड़ेल मारिजी विया आहिनि। अपडेट कयूं पिया दुरानी मार्ग के कचे में पुलिस एहलकारनि ऐं हथियारबंदनि में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। पुलिस सां मुक़ाबले में 3 धाड़ेल मारिजी विया आहिनि। SSP अमजद शेख पारां दावा कयो वियो आहे। टक्कर सब्ज़ोई ऐं जीअंद जागीरानी गैंग खिलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। SSP जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान रॉकेट लॉन्चर, एंटी एयरक्राफ्ट गन ऐं ॿियनि जदीद हथियारनि जो इस्तेमालु कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया घोसपुर में दुरानी मार्ग जे कचे में मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस जो धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। 3 धाड़ेल मारिजी विया आहिनि। दुरानी मार्ग जे कचे में पुलिस एहलकारनि ऐं हथियारबंदनि विच में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। SSP अमजद शेख दावा कई आहे त पुलिस सां मुक़ाबले में 3 धाड़ेल मारिजी विया आहिनि। टक्कर सब्ज़ोई ऐं जीअंद जागीरानी गैंग खिलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। तफ़सील वठंदासीं घोसपुर में बरकत भयो खां। बरकत आगाह कजो ऑपरेशन बाबति। जी बिशार बिल्कुल मां के बुधाइंदो हलां त कश्मीर जिले के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस जो SSP कश्मीर अमजद अहमद शेख के हुक्म मूजिब पुलिस जा वॾा अटाला बख्तरबंद गाड़ियूं साण करे दुरानी मार्ग के कटे वाले इलाके में टक्कर सब्ज़ोई ऐं जीअन जागीरानी गैंग खिलाफ़ ऑपरेशन कियो वियो आहे। पुलिस ऐं ॾोहरनि के विच में जदीद हथियारनि सां आमो साम्हूं फायरिंग जो सिलसिलो काफ़ी देर खां हिन वक्त भी जारी है। पुलिस ऐं ॾोहरनि विच में रॉकेट लॉन्चर ऐं एंटी एयरक्राफ्ट गन समेत जदीद हथियारनि सां फायरिंग हिन वक्त भी जारी है। पुलिस की फायरिंग में इनाम याफ्ता धाड़ेल टक्कर सब्ज़ोई समेत 3 ॾोहारी मारिजी वञण जी SSP कश्मीर अमजद अहमद शेख दावा करे छॾी आहे। मारिजी वियल ॾोहारनि जा लाश हिन वक्त भी वाक़े वारे हंधि पयल आहिनि। पुलिस ऐं ॾोहरनि विच में फायरिंग वारो सिलसिलो हिन वक्त भी हलंदड़ आहे। SSP कश्मीर अमजद अहमद शेख जो चवणु आहे त दुरानी मार्ग के कचे वारे इलाके में रहंदड़ दहशत की अलामत बणियल इनाम याफ्ता धाड़ेलनि जी ज़िंदा या मुर्दा गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। वाज़े रहे त मारिजी वियल टक्कर सब्ज़ोई चाचर बिरादरी जा 9 माण्हू एक ही ॾींहं में क़त्ल किया हुआ। जी ठीक है बरकत, वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।